ख़बर अवां शेयर कंदासीं। नौजवान वकील सोलंगी माशूक सोलंगी के ज़ख़्मी करण वारे वाक़े जो केस दाख़िल। ज़ख़्मी माशूक सोलंगी की फरियाद ते रिंद बिरादरी के 4 ॼातल ऐं हिकु अणॼातल जवाबदार ते केस दाख़िल कयो वियो। केस में बाग़ अली रिंद, शेर अली रिंद, अली हसन रिंद ऐं रब नवाज़ रिंद के जवाबदार नामज़द कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं अनीस लगारी खां। अनीस, छा तफ़सील आहिनि वधीक? जोरे वेझो पुराणे तकरार तां फायरिंग में नौजवान वकील सोलंगी के कत्ल ऐं माशूक सोलंगी ज़ख़्मी थियण वारे वाक़े जी FIR ज़ख़्मी माशूक सोलंगी की फरियाद ते रिंद बिरादरी के 4 ॼातल ऐं हिकु अणॼातल जवाबदार मथां दाख़िल कई वई आहे। FIR में बाग़ अली रिंद, शेर अली रिंद, अली हसन रिंद, रब नवाज़ रिंद ऐं हिकु अणॼातल जवाबदार के नामज़द कयो वियो आहे। जॾहिं अञा ताईं सिंजोरो पुलिस का बि गिरफ़्तारी न ॾेखारी आहे, न शो कई आहे, न कई वई आहे। जी अदा। ठीक है, वॾी महिरबानी अनीस लगारी अपडेट करण जे लाइ।